अस्सलाम वालेकुम मां तव्हां जो पंहिंजो होस्ट ज़ुहैर चांडो हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे कंदासीं असां वेलकम पंहिंजे हो जमालो जे फ्लोर ते असांखे जेके स्क्रीन ते ॾिसी रहिया आहिनि ऐं जेके हिते हाज़िर आहिनि हिन साइड वारा चाहे हिन साइड वारा तव्हांखे दिलि जी गहराइनि सां असां कंदासीं वेलकम। त भई सभ खां पहिरियों ज़रूरी इहो आहे त ही मां हिकु दफ़ो ॿीहर कढां मुंहिंजे पॉकेट में आहे सैनिटाइज़र। तो इन प्रोग्राम में खास असां इहो एहतियात रखियो त जेके भी असांजा पार्टिसिपेंट्स अचनि सो मेक इट श्योर के सब सैनिटाइजर यूज़ कनि था ऐं प्रॉपरली मास्क यूज़ कनि था ताकि असां SOPs के फॉलो करे पंहिंजे प्रोग्राम के अॻिते वधाए सघूं। त भई जल्दी सां असां प्रोग्राम भी शुरू कयूं था। हिकु दफ़ो ताड़ी वॼाए मूंखे ॿुधायो त सही तव्हां हिते हाज़िर आहियो। वेरी गुड वेरी गुड वेरी गुड वेरी गुड वेरी गुड वेरी गुड। ही मां लॻाए छॾियो आहे सैनिटाइज़र ऐं उम्मीद थो कयां त जेके मास्क पातल है वो पातल है लेकिन जेके मास्क ना थोड़ो मथे करे छॾियो हेड न। ऑल राइट थैंक यू वेरी मच। हाणे स्टार्ट कंदासीं पंहिंजे गेम जे सेगमेंट्स के पर हुन खां पहिरियां ॿारनि ने मुंहिंजी नज़र पई ऐं मूंखे यादि अची वियो नंढपिण। जब हम छोटे होते थे ना बहुत ज्यादा हरकतें करते थे और वैसे भी जो बच्चे होते हैं वो डिफरेंट डिफरेंट किस्म की हरकतें भी करते हैं। भाई जब मैं छोटा होता था मैं क्या करता था, मैं तो दरख्त पे चढ़ जाता था आम के पेड़ पे। अंब जे वण ते असां लिखी लिखी चढ़ी वेंदा हुआसीं। असांजी गली में हूंदो अंब जो वण ऐं हिकिड़े असां पंहिंजे कज़न के साइड ते बीहारे छॾींदा हुआसीं त बाबा तोखे पहिरो ॾियणो आहे, अगरि हिन जो मालिक अचे थो न असांखे ॿुधाए छॾिजां। त काफ़ी दफ़ा ईअं बि थींदो असां बिल्कुलु मथे टारी ते बीठा हूंदासीं, मालिक अची वेंदो भॼी वेंदा हुया। त इहे मिसहेप थिया ऐं उन खां अलावा काफ़ी सारियूं हरकतूं कयूं असां। कुझु ॿार छा कंदा आहिनि घरनि जूं बेल्स वॼाए करे भॼी वेंदा आहिनि, घंटी वॼाईंदा आहिनि। कुझु वरी छा कंदा आहिनि जेके च्युइंगम हूंदो आहे कपड़नि खे चिपकाए छॾींदा आहिनि। त सभिनि जूं अलॻि अलॻि हरकतूं हूंदियूं आहिनि। त अॼु मां पंहिंजी ऑडियंस खां पुछंदुमि जॾहिं हू ॿार हुया जॾहिं हू बच्चा शच्चा हुया त हू कहिड़ी हरकत कंदा हुआ, अहिड़ी कहिड़ी हरकत है, ऐसी कौन सी हरकत है जो आज तक आपको याद है और आप भूले नहीं। तो इस साइड भी जाऊंगा और इस साइड भी जाऊंगा तो भाई कौन बताना चाहेगा ऐसी कोई हरकत जो आज तक आपको याद है। भाई माइक लेके आए जल्दी से अंकल के पास लेके जाए, सामने अंकल खड़े हुए हैं जी। तो भाई अंकल से पूछेंगे कि ऐसी कौन सी हरकत है जो आज तक उनको याद है। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अच्छा पहिरियों तो पंहिंजो नालो ॿुधाईंदा ऐं किथां आया आहियो। कादिर बख्श जामरी फ्राम खैरपुर मीरस सिंध। फिर फ्रॉम खैरपुर मीरस। जी साईं। खैरपुर मीरस जी जी। त भाई खैरपुर वारनि खे असां दिलि जी गहराइनि सां वेलकम कयूं था हिते जी। त अहिड़ी कहिड़ी हरकत आहे जेका तव्हांखे यादि आहे अॼु ताईं। असांजे ॻोठ में हिकिड़ी वॾी नहर हुई, असां हुते तड़ करण लाइ यानी कि टुबियूं खणण वेंदा हुआसीं। वालदेन मना कंदा हुआ त बाबा तव्हां हिन में ॿुॾी सघो था, ज़िंदगी खे ख़तरो आहे जी। पोइ असां हुननि जी न ॿुधंदा, उन्हनि खां लिकी करे वरी बि वञी हुते जेको आहे न नहर में कॾहिं कपिड़ा गुम थी वेंदा, कॾहिं चोपल गुम थी वई। अच्छा अहिड़े क़िस्म तव्हांजी गुम थी वई। हा तव्हां ॿियनि जूं गुम कंदा हुया वैसे जेके नहर में वेंदा हुआ। फ्रेंड शरारतूं कंदा हुया, दोस्त जेके हुया। अच्छा मां तड़ थो कयां, मुंहिंजो कंहिं चपल गुम करे छॾी या हिकिड़ी चपल गुम करे छॾी या वालदेन मना कंदा, पोइ वापसी ते घर में ॾाढी मार मिलंदी, बाबा तव्हांखे झलियोसीं तव्हां छो वियो। अच्छा बाज़ न ईंदा हुआ वरी बि वञी उहो कमु कंदा हुआ। अच्छा त पोइ तव्हां पंहिंजे ॿारनि सां उअं ई कंदा उन्हनि खे मना कंदा हूंदव। हींअर त असां कराची में पिया रहूं, हिते नहर कान्हे का आहिनि इलाही हरकतूं आहिनि ॿारनि अच्छा न जदीद दौर अची वियो त हाणे हरकतूं बि त जदीद थी वियूं आहिनि त उहे डेफिनेटली जदीद हरकतूं कंदा हूंदा। तव्हां त पुराणे त पंहिंजो बचपन पुछो आहे न। जी बिल्कुल। तो भाई अंकल को आज तक उनकी हरकत याद है तो अंकल के लिए क्लैपिंग जरूर हो जाए। गुड तो भाई ॿियो कोई तव्हां मां आप में से और कोई जिनको आज तक याद है, बहुत अच्छी वाली हरकत होनी चाहिए जिसका हमें पता ना हो। तो अदा करी जो माइक। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी भाउ तव्हांजो नालो। भाईजान मुंहिंजो नालो अरशाद अली आज़ाद। अच्छा ऐं किथां आया आहियो। दादूअ खां। दादूअ खां। त भाई दादूअ में आ जादू त अॼु ॾिसूं था दादूअ वारा कहिड़ो जादू ॾेखारींदा असांखे। जी भाउ तव्हां कहिड़ी कहिड़ी हरकत यादि आहे अॼु ताईं। हरकतूं त घणियूं कयूं पर हिकिड़ी हरकत अहिड़ी यादि आहे जी जंहिंमें मूंखे मथे ते पत्थर लॻो। अच्छा। ऐं एतिरे क़दुरु जो रत बि वियो पर उहो माण्हू अॼु न उहा तव्हां कंहिंसां हरकत थी कई या तव्हां सां की हरकत कई। उहा मूं सां कंहिं हरकत कई तॾहिं त मूंखे पत्थर लॻो। अच्छा असांखे उहा ॿुधाए जेका तव्हां कंहिंसां हरकत कई हुजे। मां हरकत कई तॾहिं त पत्थर लॻो न। अच्छा जैसे कि मैं आपको बता रहा हूँ एक अपनी हरकत बता रहा हूँ। हमारे मोहल्ले में ट्रेन की पटरी होती थी, ठीक है जी जी। तो वहां पे हम फ्रेंड्स क्या करते थे, विंटर हालांकि सर्दियां भी होती थी, हम ठंडा पानी भर के जो गेट पे लोग खड़े होते थे ना ट्रेन से गुजरती थी उनको यूं करके पानी
तो कभी कभार तो भाई बहुत कुछ सुनने को मिलता था, लेकिन क्या कर रहे हैं, बचपने में हो जाता है भाई, ऐसी हरकतें हो जाती हैं। हम बच्चों की तरफ भी आएंगे जी। एडी का हरकत ना है जेका तव्हां कई हुजे। मूंखां हरकत त पुछो कोन, जी मूंखां हरकत त पुछो कोन कहिड़ी कई। वो तव्हां खां ई तो पुछा मां। मां थो चवां, हा ठीकु आहे। जी अच्छा, उहा इहा हरकत हुई जी त असांजे पाड़े में ऑफिस हुई। जी ऑफिस जो गेट सदाईं खुलियल हूंदो हो। जी जॾहिं ऑफिस टाइम ख़तम थी वेंदो हो जी त उते ॿेर जो वणु हूंदो हो। अच्छा पोइ मां उते ॿेर खणण वेंदो हुउसि, छो जो ॿेर काफ़ी किरियल हूंदा हुया। सही सदाईं खणंदो हुउसि, मूंखे शायदि को वॉच करे पियो पर मूंखे ख़बर न पई पए। सही। हिकिड़े दफ़े मां ॿेर खणण वियसि, अहिड़े तरीक़े सां पत्थर लॻो जो मूंखे रत वही वियो, पर हेॾां होॾां ॾिठमि त केरु हुओ ई कोन। अच्छा, तो भाई तो आप ये क्या माना ॿेर खणण वेंदा हो, अचानक सां मथों पत्थर आयो। पत्थर आयो। सही आहे। तव्हांखे छा थो लॻे तो पत्थर कंहिं फिटी कयो हूंदो? मूंखे लॻे थो जेको मूंखे रोज़ वॉच कंदो उन ई लॻायो। अच्छा, जेको तव्हांखे रोज़ वॉच कंदो उन ई तव्हांखे पत्थर फिटी कयो हूंदो। जी। पोइ अॼु ताईं तव्हांखे ॿेर यादि आहिनि? ॿेर तंहिं वैसे फ्री जी शइ में मज़ो ई पंहिंजो हूंदो आहे न? फ्री जी शइ में मज़ो ई पंहिंजो हूंदो आहे। हाँ, अॼु मिलंदी आहे काई फ्री जी शइ। बचपन जा ॿेर त तव्हां पाण छा था सम्झो? हाँ बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। त भाउ जे लाइ बि क्लैपिंग थी वञे, भाउ जे ॿेरनि जे लाइ बि क्लैपिंग थी वञे। अच्छा, हिकिड़ो हथु ॿियो बि मथे थियो आहे, हिननि खां बि हरकतूं पुछूं था ऐं जदीद जदीद हरकतुनि जी असांखे ख़बर पए थी। भाउ खे बि माइक ॾिजो त हिननि खां पुछो हिननि कहिड़ी हरकत कई आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी भाउ, नालो तव्हांजो? मुझे ज़ारमन कीरियो। ऐं किथां आया आहियो तव्हां? रानीपुर खां। तव्हां रानीपुर खां आया आहियो। माशाल्लाह सां खैरपुर मीरस दादू रानीपुर। दिल जी गहराइनि सां रानीपुर वारनि खे बि असां वेलकम कंदासीं हो जमालो जे फ्लोर ते। जी भाउ, अहिड़ी कहिड़ी हरकत आहे जेका तव्हांखे अॼु ताईं यादि आहे? मां नंढड़ो हुयुसि, असांजे पंहिंजो अमन जो भाॻ हुयो। जी। त हुते मुंहिंजो भाउ वरी मूंखां नंढड़ो हुयो। जी। हुते पाड़े वारो हमराह आयो। सही। उहो वरी चए पियो त वाह मूंखे अंब खारायो। सही। अंब वरी वण पची वेंदा जॾहिं मौसम अची वेंदी आहे। सही। त हुनखे मां चयो तोखे चूंडे चूंडे अंब हिकिड़ो ॾियां थो। सही। हे तूं खा, पर पैसा ॾियणा पवंदई। हुन मूंखे चयो न, मां खाईंदुसि चेक कंदुसि, जेकॾहिं मिठो हुयो सही त पैसा ॾींदुसि, जेकॾहिं मिठो न हुयो त पैसा न ॾींदुसि। पैसा न ॾींदुसि। सही। मां हुनखे अंब ॾिनमि, चलो ॻोल्हे सुठे में सुठो हुन मां अंब ॾिनमि, हुन खाधो। सही। चई भाउ हे त खटो आहे। उहो हुन साइड ते रखियो। सही। मां चयो मला खटो आहे त उछलायसि। सही। हुन चयो न, हे मां रखां थो। हता की हुन 4-5 अंब खाई वियो। मां हुन खां पुछियो भला हाणे तूं ॿुधाए? चई 5 ई खटा आहिनि। मां चयुमि 5 ई खटा आहिनि, तूं उछलाए। तो भाई 5 आम कहा गया और 5 ही वैसे मीठे थे? वैसे मीठे थे। अच्छा। वो पैसे देने के चक्कर में बोल रहा है ये खटे। अच्छा, पोइ ये हरकत कीअं कई? हुन कई न? हुन कई। अच्छा, मां छा पुछो? सवाल यादि आहे? जी। त मां हुनखे चयुमि पैसा ॾे। अच्छा। हुन पैसा न रहंदो, वरी मुंहिंजे भाउ जो हुनखे थोरो ज़ोर भरियो। सही। हुनखे कुल्हे ते खणी वञणु निकिरणु लॻो। मां हुनखे पेर में हिकिड़ो ई पत्थर हयमि, जंहिं हुन न लही वियो, सिधो मुंहिंजे वाल साहब वटि पहुतो। हिकिड़े पत्थर सां तव्हां हुनजे पेर जो न लाहे छॾियो? लाहे छॾियुमि मां। वाह वाह। मुंहिंजे वाल साहब वटि पहुतो। वाल साहब खे चई चाचा हे ॾिसी थो। हुन चयो बाबा मां पहिरियों ई सम्झां थो, इहो तोखे मुंहिंजे पुट जी निशानी आहे, अंबनि जी निशानी आहे। ज़बरदस्त ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा, अगरि हाणे सां तव्हांखे पत्थर आणे ॾियो त हिते असांखे डेमो ॾेखारींदो कंहिंजे पेर जो न लाहे ॾेखारियो? सर हा बिल्कुलु न। छा? हा, डेमो ॾेखारे सघो था असांखे? हींअर त हरकतूं छॾे विया आहियूं, तॾहिं ॿाहिरि हुया। हलो ठीकु आहे भाई, त जल्दी सां अदा खां माइक वठिजो। वैसे मूंखे काफ़ी कुझु पुछणो। अच्छा, हिकिड़ी अधी हथ मथे थी करे लास्ट इन खां कंफर्म था कयूं, पुछूं था, हुन खां पोइ असां पंहिंजो सॉन्ग स्टार्ट कंदासीं। अदी खे माइक ॾिजो। जी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। तव्हांजो नालो अदी? आयशा। आयशा। अदी आयशा, किथां आया आहियो? हम नाज़माबाद से। अच्छा, तो आपको ऐसी कौन सी हरकत याद है बचपन की? जब छोटे होते थे तो स्कूल में जो लड़कियां आगे बैठी होती थी ना, जी। तो ब्रेक से पहले हम क्या करते थे, यानी उनकी 2 लड़कियां बैठी होती थी तो उनकी कमीजों के दामन ना आपस में गिठान बांध दिया करते थे। माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। कमीजों की दामन जो है वो वेरी गुड। इसमें क्लैपिंग होनी चाहिए भाई। आप थोड़ा ख्याल कीजिएगा, आप नहीं बल्कि आप जो इनके साथ बैठी हैं। जी। तो फिर जैसे ब्रेक होता था तो लड़कियां भागती थी। हाँ। तो वो आपस में या टकरा रही हैं या गिर रही हैं। तो और एक और हम यानी जो लड़कियां ज़्यादा बनती थी ना सीनियर, तो हमें जिस सबक याद है, तो वो जब खड़ी होती थी और अगर हम आगे बैठे हुए तो हम पीछे मुँह करके और यूं मुँह बनाते थे ताकि उनकी हंसी निकल जाए या वो भूल जाए। ऑल राइट, वेरी गुड भाई। तो वैसे घरों की जो बैल होती है घंटी, वो तो सब बजाते हैं, हमने भी पड़ोस वालों की बजाई है। तो इतना टाइम नहीं हमारे पास, वरना मैं सबके नेम भी लेता और आपसे भी नेम पूछता। एनीवेज, आई स्टार्ट था कयूं असां पंहिंजो फर्स्ट सेगमेंट जेको हूंदो आहे बाथरूम सिंगिंग जो। पर हुन खां पहिरियां मुंहिंजो गानो त ठहे थो जेको मां तव्हांखे ॿुधाईंदुमि, छो जो मां तव्हांखे ॿुधाईंदुमि त तव्हां बि मूंखे ॿुधाईंदव। त पोइ भाई केरु केरु सॉन्ग ॿुधणु पसंदि कंदो? सुनना है सॉन्ग? सुनना है?
मुझसे सुनना है, मुझसे सुनना है। आपसे तो मैं सुनूंगा, डोंट वरी, मैं सुनने वाला हूं आपसे। तो भाई अजमा असांजे लेजेंड माइक लीजो, असांजे रिस्पेक्टेड सलेमान शाह के मां डेडिकेट करण चाहींदुमि, छो जो उन्हनि जो ही सॉन्ग आहे इहे तीर न हण पल पल तूं। ऐं तव्हां जी ताड़ियुनि जो साथ हुजणु घुरिजे। त भई किथे आहिनि ताड़ियूं? ओ भाई ताड़ियूं, वेरी गुड। So let's begin the song. इहे तीर न हण पल पल तूं, इहे तीर न हण पल पल तूं, इहे तीर न हण पल पल तूं, इहे तीर न हण पल पल तूं। सोना पंहिंजी अखियुनि खे छल तूं। Clapping! Wow, जबरदस्त, very nice. Wow, माशाल्लाह, जबरदस्त। तीर न हण पल पल तूं, इहे तीर न हण पल पल तूं, इहे तीर न हण पल पल तूं, इहे तीर न हण पल पल तूं। सोना पंहिंजी अखियुनि खे छल तूं, ओ प्यारा पंहिंजी अखियुनि खे छल तूं। इहे तीर न हण पल पल तूं, इहे तीर न हण पल पल तूं, इहे तीर न हण पल पल तूं, इहे तीर न हण पल पल तूं। सोना पंहिंजी अखियुनि खे छल तूं, ओ प्यारा पंहिंजी अखियुनि खे छल तूं। इहे तीर न हण पल पल तूं। ऑडियंस बहुत अच्छी आई है आज, जबरदस्त, व्हाट एन ऑडियंस। और इस साइड भी मुझे जोश नजर आ रहा है, वाह, जबरदस्त, वेरी गुड। और ज्यादा जोश, और ज्यादा तालियां। भाई ये काले बालों के बारे में बात हो रही है, जो लंबे लंबे काले बाल। होई है वासिंग ने जका पाइन था, होई हो डंग सही को न सकबो, हो इहो डंग सही को न सकबो, नांगन खा बच्ची को न सकबो, दुनिया में रही को न सकबो। इहा हुजत न हाणे हल तू, ओ सोना पंहिंजी अखियुनि खे छल तू, ओ प्यारा पंहिंजी अखियुनि खे छल तू। इह तीर न हण पल पल तू। जबरदस्त भाई, वाओ, कोई बच्चा आना चाहेगा यहाँ पे? आओ भाई मेरे साथ डांस करो, कम 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 कम। ये भाई आ जाए, कम। थैंक यू भाई, थैंक यू थैंक यू थैंक यू। आपकी तालियों का साथ होना चाहिए भाई, वेरी गुड। इसको कहते हैं सांप। कम कम कम, ऐसे 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 ऐसे। thank you very much.
हो करी कोशिश छो तो भाण जी हो चंगी नाहे रीत सताण जी छो मोलन खे थो मारी हा 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 छो मोलन खे थो मारी न को क्यास को दिल में थारी मुखे हर हर एडो थो रारी जेका गाल हो जई मुसा सल दो ओ सोना पहंदी अखिन के झल दो ओ प्यारा पहंदी अखिन के झल दो ओ सोना पहंदी अखिन के झल दो प्यारा पहंदी अखिन के झल दो ओ सोना पहंदी अखिन के झल दो 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 सोना पहंदी अखिन के झल दो प्यारा पहंदी अखिन के झल दो सोना पहंदी अखिन के झल दो ऑलराइट तो भाई मां त तव्हां के बुधाए छरियो गानो हाणे आई तव्हां जो टाइम बुधाइण जो तो बाथरूम सिंगिंग जो सेगमेंट कयूं था स्टार्ट जेको हुंदो एनेक्स जे तावन सां तो भाई अगर तव्हां भी पंहिंजी जिंदगी के आसान बनाइण चाहियो था तो एनेक्स के पंहिंजी जिंदगी में इस्तेमाल कयो रोजमर्रा जी जिंदगी में डिफरेंट सारे इनजा प्रोडक्ट्स आहिनि जूसर मशीन ॾिसी सघो था ब्लेंडर ॾिसी सघो था वॉशिंग मशीन इस्त्री लातादाद प्रोडक्ट्स भाई पंहिंजे घरनि में एनेक्स जो प्रोडक्ट ज़रूर इस्तेमाल कयो छो जो एनेक्स बढ़ाए थो तव्हांजी ज़िंदगी के आसान तो बाथरूम सिंगिंग जो सेगमेंट कयूं था असां स्टार्ट तो असांजो अदियूं असांजा अदा ॿई दिन में पार्टिसिपेट करे सघनि था तो कहिड़ा कहिड़ा कंटेस्टेंट आहिनि जेके हिन में कंदा पार्टिसिपेट तो अंकल तव्हां चो जंहिं पंहिंजो किस्सो ॿुधायो नंढे लाइ जो ओके त अंकल खे तव्हां करे छॾियो सिलेक्ट हिन साइड ॾिसां अंकल तव्हां बि अचो अचो अच्छा ही अंकल ना ही अदो आहे मां भुली वियो ऐं थर्ड वन लास्ट वन हितां लास्ट वन अचो तव्हां अचो मूंखे लॻे थो तव्हां एंटरटेन सुठो करे सघो था अचो ठीक है तो ट्रे असांजा कंटेस्टेंट थी विया अदा और हमारी बहनें कौन पार्टिसिपेट करना चाहेगा बाथरूम सिंगिंग के सेगमेंट जी अदी तव्हां अचो जी अचो अदी अचो तव्हां भी अचो ऐं हिन साइड बाथरूम सिंगिंग में केर पार्टिसिपेट करण चाहींदो अजी भेण तव्हां भी अचो दैट मींस एनेक्स जे तावन सां जेको असांजो सेगमेंट थी रहियो आहे बाथरूम सिंगिंग जो हुनजे लाइ कंटेस्टेंट असां करे छॾिया आहिनि चूज़ पर छा कयूं वक़्तु थी वियो आहे हिकिड़े नंढड़े ब्रेक जो त हिन खे असां स्टार्ट था कयूं सेगमेंट के ब्रेक खां बाद में त भई केॾा बि न वञिजो ही मज़ेदार सेगमेंट स्टार्ट थींदो बसि नंढड़ी ब्रेक खां पोइ त पोइ भई गॾिजी करे चओ प्रोग्राम जो नालो छा आहे हो जमालो once again welcome back to हो जमालो SOPs के फॉलो कंदे असांजो प्रोग्राम कामयाबी सां हली रहियो आहे उम्मीद था कि असांजे हो जमालो प्रोग्राम के ज़रूर एंजॉय कंदा हूंदो एनेक्स जे तावन सां असांजो बाथरूम सिंगिंग जो सेगमेंट हली रहियो आहे असांजा कंटेस्टेंट्स ऑलरेडी स्टेज से आहिनि त पहिरियों स्टार्ट था कयूं असां पंहिंजी अदिन खां त अदी तव्हां अचो जी राइट माइक खणी जो अस्सलाम वालेकुम आपका नाम अच्छा माइक न पियो हले माइक ॾिजो माइक बंद है ॿियो माइक ॾिजो ठीक है जी अदी नालो छा है तव्हांजो उज़मा नईम जी कहाँ से आई है बदीन से अच्छा बदीन खां आया आहियो तव्हां तो भाई बदीन वारनि खे बि हिकिड़ो दफ़ो असां वेलकम कंदासीं हो जमालो जे मंच ते जीअं तव्हां छा पिया ॿुधायो आलमगीर जो सॉन्ग आहे ठीक है तो भाई आलमगीर जो सॉन्ग La 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 इनके लिए कोई भी क्लैपिंग करने वाला नहीं है यहाँ पे ये बात हुई ना भाई तेरे प्यार ने किया सोचा ना था
ला 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 ला। दुनिया हमें अब जो कहे, दुनिया की रस्मों को तोड़ तोड़ चले, रहे हमें अब जो कहे, राहों की बाहों को छोड़ छोड़ चल, देखा न था। वेरी गुड, जबरदस्त, वेरी कॉन्फिडेंट एंड वेरी नाइस। तो भाई हाणे सां पंहिंजी ॿी अदी खे घुराईंदासीं। जी अदी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जदी तव्हांजो नालो शाज़िया। ऐं तव्हां किथां आया आहियो? गुलशन हदीद मां। गुलशन हदीद मां आया आहियो। ऐं तव्हां छा पिया ॿुधायो असांखे? सिंधी गानो। सिंधी गानो। ऐं कंहिंजो सिंधी गानो? ममताज मोलाई जो। ममताज मोलाई जो गानो। भाई ममताज मोलाई जो गानो। हाँ, मुझो माइट आहे न चांडियो आहे। जी थी धारिया थई धारियन में पोइ बि थोरी सचाई थई, धारिया थई धारियन में पोइ बि थोरी सचाई थई, कहिड़ी वरी ओ दिल चरी पंहिंजन पग बदराई थई, धारिया थई धारियन में पोइ बि थोरी सचाई थई, सुखियो ॾिसी पिया सड़ंदा थई, गिला करण खां न मुड़ंदा थई, सुखियो ॾिसी पिया सड़ंदा थई, गिला करण खां न मुड़ंदा थई, अहिड़े मुनाफ़िक माइटनि खां मालिक जिंद छॾाई थई, धारिया थई धारियन में पोइ बि थोरी सचाई थई। वाह भाई, अदी जे लाइ बि ताड़ियूं थी वञनि। ममताज मोलाई खे ॻायो आहे। ऐं हाणे अदी ॾिसूं कहिड़े मोलाई खे पई ॻाए। जी भेण, अस्सलाम वालेकुम। सलाम। जी अदी, तव्हांजो नालो? औरंगी टाउन। जी औरंगी टाउन। अच्छा, औरंगी टाउन। हाँ जी। अदी जो नालो औरंगी टाउन आहे ऐं मुंहिंजो नालो कायदाबाद आहे। जी बहन, आपका नाम? मुनज़्ज़र रहमान। जी मुनज़्ज़र रहमान। अच्छा, कहाँ से आई है? औरंगी टाउन से। अच्छा, लेकिन मेरा नाम कायदाबाद हो गया। ओके, ठीक है। तो बहन क्या बता रही है हमें? मैं नूरजहां का गाना गा रही हूँ। नूरजहान का गाना। ऑलराइट, तो मैडम को गा रही है। जी। दुनिया ते प्यार मिले, कोई दिलदार मिले, आंदा सवाद गल बात दा, बिखरे ने वाल मेरे रहना में नाल, तेरे वादा है पहली मुलाकात दा, ओ लुटी है जमालो पाओ, लुटी है जमालो, ओ लुटी है जमालो पाओ, लुटी है जमालो, तेनू तकिया भी ना प्यार मंगिया तेरा, ऐ भी जाना न मैं कौन दिलबर मेरा, सांसों में बर शोर बरसात दा, हो लुटी है जमालो पाओ, लुटी है जमालो, हो लुटी है जमालो पाओ, लुटी है जमालो। जबरदस्त 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 जबरदस्त। त असांजी अदिन ॻाए छॾियो आहे। मुंहिंजे ख़्याल में पहिरियों असां हिन जो ई फाइनलाइज़ करे वठूं त कहिड़ी अदी बेस्ट गायो। त असांजा जेके जजेस आहिनि उहे जजेस असांजी ऑडियंस ई आहे। तव्हांखे बिल्कुलु सही फैसलो करणो आहे, बिल्कुलु सही फैसला। ओके, जिसको आपको लगता है कि जिन्होंने बहुत अच्छा गाया उन्हीं के लिए क्लैपिंग होगी। ऐसे नहीं करना कि भाई जो आप ही की फैमिली मेंबर में से आया उसी के लिए तालियां। नो, ठीक है। त अदी तव्हां ई अचो। जी, कंहिंखे लॻे पियो त हिन अदी सुठो सिंग कयो आहे? जी, ओके, थैंक यू। अदी वहां पे खड़ी हो जाए। जी अदी तव्हां अचो। ऐं कंहिंखे लॻे पियो त हिन अदी सुठो सिंग कयो आहे? ओके, थैंक यू। अदी तव्हां अचो। ऐं कंहिंखे लॻे पियो त हिन अदी सुठो सिंग कयो आहे? त पोइ भई ममताज मोलाईअ ते ॾाढी ताड़ी वॻी। त दैट मीन्स रिजल्ट्स क्लियर आहिनि। जेको असांजो ही एनेक्स जे ताउन सां बाथरूम सिंगिंग जो सेगमेंट हुयो उहो विन कयो आहे असांजे हिन ॾींहुं। ताड़ियूं थी वञण थी रहे। वेरी गुड। अदी तव्हां सां एनेक्स जो गिफ्ट गॾु वेंदो। थैंक यू वेरी मच फॉर बीइंग द पार्ट ऑफ दिस शो। थैंक यू वेरी मच। अदी तव्हां वेही सघो था। ऐं हाणे असां स्टार्ट कंदासीं असांजे भाउरनि जो। बसि मूंखे ई ॾियो, जेको मुंहिंजे हथ में ई त हुयो। जी भाउ, त असांजी भेणुनि खे त तव्हां ॿुधी छॾियो ऐं हाणे टाइम थियो आहे असांखे पंहिंजे भाउरनि खे, अंकल्स खे ॿुधण जो। त ॾिसूं था त हिननि में केतिरो दम आहे ऐं ही कीअं सिंग कनि था। जी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। इंट्रोडक्शन त ऑलरेडी मां तव्हांजो करे छॾियो हुयो। हाँ, कादिर बख्श जामरी फ्रॉम खैरपुर मीरस। जी बिल्कुलु, फ्रॉम खैरपुर मीरस। ऐं खैरपुर जी हू किथे आहिनि? खजूं मशहूर आहिनि न?
खजूर खोड़ साईं तव्हां हुकुम खजूर कयो, किथे आहिनि? इंशाल्लाह। फर्स्ट शो आहे इंशाल्लाह तव्हां खाराईंदासीं अच्छा नेक्स्ट शो में खाराईंदो तव्हां? इंशाल्लाह। अच्छा इंशाल्लाह नेक्स्ट शो में खजूर खाराईंदा ऐं लाइव असां वेही करे खजूर खाईंदासीं ऑडियंस सां गॾु। ठीकु आहे, अधे वाइदो कयो आहे। जी भाउ छा पिया ॿुधायो? अंकल छा पिया ॿुधायो? नादिर लाशारी साहब जो हिकिड़ो कलाम आहे सिंधी। नादिर लाशारी जो सॉन्ग त ॾिसूं था नादिर लाशारी खे कीअं ॻायो पिया तव्हां। ओवर टू यू। सोहणो गुलाब जो गुल आहे जानी, मालिक जी आ मेहरबानी। गुड। सोहणो गुलाब जो गुल आहे जानी, मालिक जी आ मेहरबानी, मालिक जी आ मेहरबानी। भाई अंकल परफॉर्म भी कर रहे हैं भाई, देखे परफॉर्म भी कर रहे हैं, गा भी रहे हैं। मटना है जंजो सानी। वाह वाह। जग में हसीन मुझो जानबवा, चोॾीअ जो ॼण चंड्रवा। वाह वाह। है जग में हसीन मुझो जानबवा, चोॾीअ जो ॼण चंड्रवा। है सोनो गुलाब जो गुल आहे जानी, मालिक जी आ मेहरबानी। सोहणो गुलाब जो गुल आहे जानी, मालिक जी आ मेहरबानी। वाह जबरदस्त जबरदस्त जबरदस्त। अच्छा मूंखे इहो ॿुधाइजो त इहो केरु आहे? चोॾीअ जो चंड केरु आहे? गुलाब जो गुल थोरो हिते ॿुधाए छॾियो कैमरास ते असांखे बि। ज़ोहेब अली चांडियो साहब। अच्छा ॾिसो हीअं यू टर्न ईअं वठिबो आहे, हीअं यू टर्न वठिबो आहे। अञा हिते हिते सियासत नथी हले, असां तव्हां को रियल सवाल पुछो। अच्छा जी साईं दिल में कोई न कोई वसंदो आहे हर इंसान हा अञा हिन 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 वणी ना जंग वाह न लोॾियो हुजे। हाय हाय उहो वण न आहे जंहिंखे हवा न लॻी हुजे। वणनि खे त हवा लॻंदी आहे, पर हिते इंसाननि जी ॻाल्हि थी हले न। इश्क जी ॻाल्हि आहे, वॾी तार आहे हिन में, साज़ आहे, सब से कवर। अच्छा 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 त माशाल्लाह माना तव्हां हिन एज में बि मतलब दिल जवान आहे साईं। दिल जवान आहे तव्हांजी। हिन एज में माना मोहबत थींदी वञनि था। मोहबत मरण ते ॼमण खां वठी बाबा मरण ताईं थींदी आहे। ज़बरदस्त, वेरी गुड वेरी गुड। भाई मोहब्बत मरने तक होती है। वेरी गुड। ना तव्हां बीच सको था। अस्सलाम वालेकुम जी, नाम आपका? माइक करीब। मोहम्मद अख्तर। मोहम्मद अख्तर। अख्तर जी, कहाँ से आए? एफसी एरिया कराची। अच्छा कराची से। ये क्या सुना रहे हैं हमें? रहीम शाह का है, माँ की शान में सोंगे। रहीम शाह का माँ की शान में। जी ओवर टू यू। कभी मैं देखूं कभी मैं सोचूं, ये दुनिया क्या कुछ भी नहीं है। तू जो नहीं माँ कुछ भी नहीं है, तेरे सिवा माँ कुछ भी नहीं है। ओ माँ मुझको झुलाओ ना झूला रे, माँ मुझको झूलाओ ना झूला। जरा होले हिलाओ माँ झूला रे, ओ माँ मुझको झूलाओ ना झूला रे, माँ मुझको झूलाओ ना झूला। हाँ हाँ झूला, ओ झूला, हाँ हाँ झूला झूला। आखे भाई इस एज में भी झूले में सोएंगे आप फट जाएगा। दूसरा बच्चा किस में सोएगा भाई? ये झूले में सोएंगे तो थोड़ा ख्याल ख्याल ख्याल। थैंक यू। अच्छो दा अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी भा नालो तव्हांजो? भा मुंहिंजो नालो अरशाद अली आज़ाद। ठीक। ऐं असांखे छा पिया ॿुधायो तव्हां? मां तव्हांखे तव्हांजो किसो त ॿुधो असां ॿेरनि वारो, हाणे ॿुधायो छा पिया असांखे? हे किसो ॿियो आहे।
अच्छा ये मोहब्बत जो किस्सो आहे ये मोहब्बत जो किस्सो आहे ठीक है तो मोहब्बत जे किस्से में केड़ो किस्सो मोहब्बत जे किस्से में इहो आहे जे हे जेको गानो आहे मारा दिल टुटण वारो दिल जुड़ण वारो किस्सो आहे मां जे शहर जो आहियां जी जिथे ॼाओ आहियां जी उन सां जुड़ियल आहे हुन सां जुड़ियल आहे इन जो सिंगर भी दादूअ जो आहे सिंगर भी दादूअ जो जी, आहे जी, जी। ठीक है तो भाई ज़ाहिद हुसैन बालक सिंधी मंजूर सखीरानी जो शागिर्द उन जो गानो आहे इंशाल्लाह तव्हां जे अॻियां पेश कयां पियो पर तव्हां सां हिकिड़ी नंढड़ी फरमाइश करणी आहे मां पंहिंजो गानो पंहिंजी वाइफ खे डेडिकेट कंदसि हिकु दफ़ो ॿीहर त हिते फरमाइश जी कहिड़ी ज़रूरत आहे भाई ही फ्लोर कैटियन जो तव्हां जे लाइ तव्हां ऑडियंस जे लाइ आहे त फरमाइश नथा करे सघो भाई तव्हां डायरेक्ट जेको चवणो था चई सघो था अच्छा ही तव्हां जो फ्लोर आहे हिन ॻाल्हि ते क्लैपिंग थी वञे जी त पोइ मुंहिंजी वाइफ खे घुरायो वञे तव्हांजी वाइफ खे हिते घुराइणो आहे जी हिननि जी वाइफ अचे हिते अॼु तव्हांजी असां फरमाइश पूरी कयूं था जी हिननि जी वाइफ अची चुकियूं आहिनि ही पंहिंजी वाइफ खे डेडिकेट कनि था ही सॉन्ग हाणे ॾिसूं था पंहिंजी वाइफ खे घुराइण बेइज्जती न कराइजो लाइव शो में ठीकु आहे ओवर टू यू इंशाल्लाह ताला तव्हांजी इज़त रखबी ठीकु हाणे शुरू कयो न टाइम ख़तम थी वेंदो शो जो जी मुंहिंजा सुहिणा सनम रखई मोला भरम छा त चेहरो मिसल महताब जाने बहजो तुझो शबाब जाने बहजो तुझो शबाब सुहना सनम रखई मोला भरम मुंजा सुहना सनम रखई मोला भरम छात चेहरो में सिल महताब जाने गए भाई गए शबाब जाने बाजो तुझो शबाब तुझा वार करी हर कारा 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 तुझा वार करी हर कारा 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 से त मूंखे लगन था प्यारा 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 वेतर तुझो लगल ही नकाब वाजी बहवा तुझो शबाब जानी बहवा तुझो शबाब वाह भाई छा गए पर हिते हिन नकाब खे लाहिणो न हिन नकाब खे पाइणो आहे हिते हा हल भाई त तव्हां भाई टिननि जी परफॉर्मेंस ॾिठी भाभी जी तव्हां वेही सघो था थैंक यू ऐं हाणे फाइनली टाइम अची वियो हुन जो जॾहिं तव्हां जज कंदा आहियो तव्हां ताड़ी वॼाईंदा असांखे ख़बर पवंदी आहे त केरु आहे विनर इन सेगमेंट जो त अदा फर्स्ट तव्हां आहियो फर्स्ट अचो 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 कंहिंखे लॻे पियो त हिन हिते सभिनि खां सुठो सिंग कयो आहे जी ओके थैंक यू अदा तव्हां अचो कंहिंखे लॻे पियो त हिन हिते सुठो सिंग कयो आहे ओके सुहिणा सनम अचो अचो तशरीफ़ तशरीफ़ मूंखे चवण जी ज़रूरत ई न पई ताड़ियूं वॼी वई त दैट मीन्स असांजे सेगमेंट जो विनर आहे मुंहिंजा सुहिणा सनम वेरी गुड एनिक्स तव्हां सां बि गॾु वेंदो एनिक्स जो गिफ्ट थैंक यू वेरी मच फॉर बीइंग पार्ट ऑफ दिस शो थैंक यू वेरी मच अदा तव्हां बि वेही सघो था हिते असांजो ही सेगमेंट थिए थो ख़तमु उमेद था कयूं त तव्हां हिन सेगमेंट खे एंजॉय कयो हूंदो ऐं ज़बरदस्त वेरी नाइस परफॉर्मेंस ऐं ख़बर पवे थी त हिन दौर में बि हस्बैंड एंड वाइफ जी मोहबत ज़िंदा आहे जी बिल्कुल तो वधंदासीं पंहिंजे नेक्स्ट सेगमेंट जी तरफ़ असांजो ही सेगमेंट आहे साइकिलुनि वारो तव्हां ॾिठो त हूंदो त हिन में असांजा ईंदा मेल ब्रदर्स त पोइ केरु आहे तैयार साइकिल हलाइण जे लाइ किसने भाई साइकिलिंग की है जब छोटे थे आप छोटे थे साइकिलिंग किसने की है अंकल न न न साइकिल भजी पेंदी असांजी भजी पेंदी इन साइड अदा आहिनि हिन साइड जी 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 अदा अचो तव्हां अचो ओके त हिकिड़ो थी चुको आहे सिलेक्ट रिलायंस पेंट जे तरफ़ां असांजो ही साइकिलुनि वारो आहे सेगमेंट रिलायंस पेंट्स मेक्स योर लाइफ कलरफुल त तव्हां बि पंहिंजी ज़िंदगी में भरियो रंग ऐं इस्तेमालु कयो रिलायंस पेंट्स जी
जी जी जी जी जी जी अची वञो दैट मींस असांखे अब कंटेस्टेंट मिली चुका आहिनि हिन सेगमेंट जे लाइ जंहिंमें असां इस्तेमाल कंदा आहियूं साइकिल्स ऐं हिन साइकिलुनि खे नंढड़ा न बल्कि वॾड़ा हलाईंदा आहिनि ऐं अॼु बि असां ॾिसंदासीं हिन फ्लोर ते कीअं ही वॾड़ा हिते साइकिल हलाईंदा ऐं केरु करे थो विन त रिलायंस पेंट जे तरफ़ां असां पंहिंजो हिन सेगमेंट खे कयूं था शुरू त अची वञो अदा हिन ॿिनि साइकिल्स खे रखो हिते हरिय साइकिलियूं बयूं आहिनि रख जी त ही ॿई अदा साइकिल ते वेही रहिया आहिनि ऐं असांजो हिकिड़ो असिस्टेंट जी अदा तव्हां हिते बीह रहो हिते आपको क्या करना है ये साइकिल चला के भाई तक आना है और यहाँ से टर्न करके जहां पे मैं खड़ा हूं मेरी तरफ आना है और जिसने सबसे पहले मुझे टच कर लिया दैट मींस उन्होंने विन कर लिया। जो रिलायंस पेंट्स का सेगमेंट करते हैं स्टार्ट 1 भाई इनके लिए क्लैपिंग तो हो जाए ना वेरी गुड सो 1 2 अढ़ाई ट्रेन का गुड ओ भाई very good और भाई कर गए विन माइक खणी जो माइक खणी जो हरिया जी अदा के भी माइक दियो अदा के भी क्यों माइक किथे आए जी भाईजान थोड़ा जी हाँ तो भाई किसने विन कर लिया भाई ने विन कर लिया अंकल क्या हुआ हाँ कोई चीटिंग तो नहीं हुई रेस में चीटिंग जी अंकल मुड़ते हुए थोड़ा मसला हो गया अच्छा वैसे कैसा फील हुआ बचपन याद आया आपको जी अच्छा वैसे अच्छा मेरे ख्याल में ये अच्छी सवारी है बिल्कुल अगर बाहर कहीं जाना हो सब्जी वगैरह लेने तो ये अच्छी सवारी है हमारे लिए ना बिल्कुल हाँ वेरी नाइस तो मैं भी ट्राई करूंगा कभी जाता हूँ ना कुछ लेने मैं भी ट्राई करूंगा अच्छा ठीक है तो आपको भी हम लेके देंगे कोई बात नहीं अच्छा लगा जी वाह जी अदा यार ता त वाह करे चरियो एक्सपर्ट आयो हलाईंदा आहियो घर में पंहिंजे ॿारनि जी न अच्छा मूंखे लॻो था पंहिंजे घर में ॿारनि जी हलाईंदा आहियो न हलाईंदा आहियो हा आ गयो नंढे इलाइक़े में हलाईंदा एनीवेज सपोर्ट रिलायंस पेंट जो सेगमेंट विन कयो असांजे हिन ताईं भरपूर ताड़ी थी वञनि अदा जे लाइ गुड जी त तव्हां सां गॾु वेंदो रिलायंस पेंट जो ही गिफ्ट हैम्पर थैंक यू वेरी मच तव्हां वेही सघो था हिते असांजो ही सेगमेंट बि थी चुको आहे ख़तम ऐं उमीद थो कयां त ही जेको पहियनि वारो ऐं साइकिल्स वारो सेगमेंट आहे इहो तव्हां ॾाढो इंजॉय कयो हूंदो अञा इंजॉय करण जे लाइ असां वटि काफ़ी सारा सेगमेंट आहिनि उन जे लाइ तव्हांखे ॾिसणो हूंदो असांजो ही होज मालो हाणे वक़्तु आहे हिकिड़ी नंढड़ी ब्रेक जो त पोइ केॾा बि न आहे वञिणो असां जल्दी वञी करे वापसि ईंदासीं त गॾिजी करे ॿुधाए प्रोग्राम जो नालो छा आहे होज मालो जी once again welcome to होज मालो उम्मीद था कयूं असांजे शो खे कंदा हूंदो एंजॉय हाणे ॻाल्हि इहा आहे त ही मां वेठो हुयमि रूम में हाणे ब्रेक ते त काफ़ी सारा ॿार हुते आया अंकल छा खे पप्पू पप्पी ॿुधायो त मां सोचियो छो न उन्हनि जी फरमाइश ते थी वञे पप्पू पप्पी त भई हाणे ख़ुशि आहियो थी वञे पप्पू पप्पी ताड़ी वॼाईंदो त थींदो पप्पू पप्पी और इस गाने में है एक जोड़े की कहानी जिसमें एक छोटा सा लड़का और छोटी सी लड़की उनकी प्रेम कहानी है और कैसे उनकी प्रेम कहानी होती है कैसे उनको बच्चे होते हैं और कैसे उनकी जिंदगी हो जाती है तबाह और ये सब है एक ही गाने में तो आप और हम साथ मिलके इस गाने को करेंगे एंजॉय जो कि है पप्पू एंड पप्पी सो लेट्स बिगिन द म्यूजिक Clapping! Ma papu, ma papu, ma papu,
मां पप्पू कुछ थे तो मां पप्पू अरे मां बे अंदर जी गाल कंदस हाणे हेरे मोरे खेली करे दिस मां पप्पू तू मुझी पप्पी 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 अब आयु प्यार वाली झप्पी अब आयु प्यार वाली झप्पी मां पप्पू तू मुझी पप्पी मां पप्पू तू मुझी रखियो एडो प्यारो नालो दिल ते हयूं पंहिंजे लव जो तालो हो कंहिं बिना रखियो एडो प्यारो नालो दिल ते हयूं पंहिंजे लव जो तालो इहा त ॻाल्हि तह थी वई हाणे भाव तुंहिंजो मुंहिंजो पक्को सालो शादी वादी जल्द कंदासीं हाणे हिन मोरे खेली जानू ॾिस अखियुनि सां खेॾूं छुपन छुपे 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 अब आयूं प्यार वारी झप्पे मां पप्पू तू मुझी आखिरकार पप्पू जी मां थी वई राज़ी अचो त ॾिसो पप्पू जी शादी शादी के गुजरी वया 7 साल हलो त ॾिसो पप्पू जा हाल ओ चुन्ना ओ मुन्ना ओ ढोलू ओ रोलू सॼो ॾींहुं मूंसां आज़ारा मुंहिंजे सिर ते खून सवारा न की मानी मूंखे नसीबा न की पाणी मूंखे नसीबा पंहिंजो पाण सां कहर कयो मूं पप्पीअ सां बरणो कयो मूं हाणे पप्पी थी वई ठप्पी ठप्पीअ खां दिलि वई टप्पी ॿार संभाले च बि चैल थी वई ज़िंदगी मुंहिंजी सॼी तेल थी वई हो ॿार संभाले च बि चैल थी वई ज़िंदगी मुंहिंजी सॼी तेल थी वई हो मथां सुञाए मूंखे चूसे छॾियो प्यार जी किडनी बि फेल थी वई अरे बदमाशीअ जो केस कंदुसि हेॾियूं अखियूं वारे बाबी तूं न ॾिस अम्मा शादी छो करायई नंढी एज में 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 मूंसां दादी छो करायई नंढी एज में अम्मा शादी छो करायई नंढी एज में ॿार संभाले च बि चैल थी वई ज़िंदगी मुंहिंजी सॼी तेल थी वई ॿार संभाले च बि चैल थी वई ज़िंदगी मुंहिंजी सॼी तेल थी वई ॿार संभाले च बि चैल थी वई ज़िंदगी मुंहिंजी सॼी तेल थी वई त ॿारो तव्हां जेका फरमाइश कई एंजॉय कयो पप्पू पप्पी खे कयो न एंजॉय कयो न पर तव्हां जूं ताड़ियूं त नथी ॿुधाइनि तव्हां एंजॉय कयो इहा थी न ॻाल्हि त भई न पप्पू पप्पी जे पोयां बि वॾी हिकिड़ी कहाणी आहे जेका ऑलरेडी मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां अगरि जंहिं न ॾिठी आहे त ज़रूरु हिन गाने खे चेकआउट कंदो तव्हांखे ख़बर पवंदी त जॾहिं तव्हां नंढड़ी उमिरि में चाइल्ड मैरिजिस जेके थींदियूं आहिनि तव्हां शादी कंदा आहियो उन शादी खां पोइ हुन जा असरात कहिड़ा निकिरनि था जॾहिं तव्हांखे न नौकरी आहे ऐं ॿारनि जी तव्हां लाइन कयो था ऐं ख़ासि करे थींदो आहे न असां शादी कंदा आहियूं 5 सालनि में ख़बर पवंदी आहे त 5 ॿार 4 बि न 5 सालनि त ॿार बि पूरा 5
त पोइ शरीयो थींदो आहे त हुन जा जेके असरात आहिनि उन जा जेके कॉन्सिक्वेंसिस आहिनि उहे छा निकिरंदा आहिनि त पोइ भई थोरो सोच। तो मी तो क्या इहो गानो बि पसंदि कयो हूंदव। हाणे अचूं था पंहिंजे नेक्स्ट सेगमेंट जी तरफ़ जेको आहे छो जो जॾहिं जोड़े जी ॻाल्हि निकिती ज़ाल मुड़स जी ॻाल्हि निकिती त मां सोचो छो न असां हिते जोड़नि खे घुरायूं ज़ाल मुड़सनि खे घुरायूं। ज़रूरी न आहे ज़ाल मुड़सनि खां अलावा भेण भाउर बि थी था सघनि। फ़िलहाल त मां गेम जो नालो कोन ॿुधाईंदुमि। पहिरियों हिते ईंदा पेयर्स उन खां पोइ मां तव्हांखे ॿुधाईंदुमि त मां छा करण वारो आहियां तव्हां सां। तो भई ऐसी जोड़ी सेगमेंट का नाम है प्यार का बंधन। प्यार जो बंधन तो हिन में असांखे हिकिड़ो पेयर घुर्जे तो हस्बैंड वाइफ भी हो सकते हैं और बहन भाई भी हो सकते हैं। एक ही फैमिली में से एक मेल एक फीमेल, एक ही फैमिली में से। तो जिन्होंने अच्छा जो यहाँ पे नहीं आए ऑलरेडी कौन है आपके साथ? कौन आया है आपके साथ भाई हैं तो आ जाए और इस साइड देखते हैं भाई जी हस्बैंड वाइफ या भेण भाउर जी ॿिया छो त मथे ना अहिड़ो कुछ भी ना है। अच्छा आपके साथ कौन आया है? आपके साथ कोई नहीं आया? नहीं जी तो मुझे इसी साइड आना पड़ेगा। आप आ जाएं साइड और आप नहीं आए आ जाए। आपके साथ कौन आया है? जी आ जाए हरी आप। अब देखते हैं कि भाई कौन सा सेगमेंट है जिसका नाम है प्यार का बंधन। ओके प्यार जो बंधन नेल्सन पेंट जे ताबुन सां कयूं था ही सेगमेंट। नेल्सन पेंट्स यही तो रंग है जिंदगी का। जी भाई नेल्सन पेंट हूंदो त छो न रंग हूंदो जिंदगीअ जो। त नेल्सन पेंट्स के भी कयो पंहिंजी जिंदगी में इस्तेमाल कयो पंहिंजे घरनि में इस्तेमाल। छो जो नेल्सन चवे थो यही तो रंग है जिंदगी का। त असां वटि अची चुका आहिनि कंटेस्टेंट्स हिन चेयर्स के असां रखूं था हिते छो जो असांखे SOPs खे भी फॉलो करणो आहे इन करे कुछ स्पेस इज नेसेसरी। तो भाई दो जो मेल हैं वो आ जाएं यहाँ पे और बैठ जाएं यहाँ पे। जी आप भी बैठ जाएं और आप यहाँ पे खड़ी हो जाएं इनके साथ। जो इनके साथ है वो यहाँ पे खड़ी हो जाएं, जो इनके साथ है वो यहाँ पे खड़ी हो जाएं। तो कहाँ है भाई जंजीर? कहाँ है जंजीर? के लिए तो क्लैपिंग होनी चाहिए और दूसरी जंजीर के लिए भी होनी चाहिए। बस जंजीर आहिनि असांजे हथ में छो जो असां हिननि के करे रहा आयूं कैद। ओके वैसे तो भाई हमारे जो ये मर्द हजरात होते हैं बाहर बेचारे जाते हैं इतना कुछ करते हैं औरतों के लिए, कमा के आते हैं उनको देते हैं। आज इम्तिहान है भाई औरतों का। वो कैसे अपने जो मेल से ब्रदर है या हस्बैंड है उनको कैसे आजाद करती हैं क्योंकि हम इनको करने वाले हैं कैद। तो ये लीजिएगा भाई ही वट जो तवा जल्दी सा हिनन के कयो तवा कैद ही ताला मुझे हथ में रही छड़ियो छो जो ही मां पाणन के लॉक कंदुम। बिनी साइडन ना कीज अच्छी वयूं। लेट मी मेक इट श्योर जी बिल्कुल कीज अच्छी वयूं बिनिन साइडन दे। जेस ताई हिनन के ही बधी वठन तेस ताई मां चेक करे वठा कीज के नेल्सन पेंट जे तावन सा है। असा जो ही सेगमेंट यही तो रंग है जिंदगी का। असा जे बिनी भावरन सा गड। अच्छा तालो तमा हणो लेकिन की मुखे दीजो जल्दी सा तालो हणो जी भाई। हिनन के तालो लगी वे हिन ताले मो जेका की निकती आहे मां पाण हिते रखण वञा तो सुभाणे ये न छो जो त असा हिते बेईमानी था कयूं। ही की न में हली वई। लेट मी मिक्स ही कीज थी वयूं मिक्स। सब कीज आहिनि हिक जहिड़ियूं। अदा ही तव्हां जो तालो जल्दी सां तालो हणो त ही की भी मां रखी चा तव्हां तालो हणो। हिन ताले जी की मां रखां तो हिन साइड ऐं ही कीज भी थी चुकियूं आहिनि मिक्स। त पोइ नेल्सन पेंट जे तावन सां असां स्टार्ट कयूं था पंहिंजे हिन सेगमेंट के। क्या करना है आपको? आपको क्या करना है ये आपका साइड है क्योंकि यहाँ से जो की निकली थी वो वहां पे पड़ी है। बहुत सारी कीज है और जो यहाँ से की निकली वो पड़ी है उस साइड। आपको जाना है उस साइड
और एक एक चाबी करके लेके आना है और इनको करना है आजाद। तो देखते हैं कि भाई सबसे पहले इन दोनों में से वो कौन खुशनसीब है जो आजाद करेंगी अपने मेंबर को। तो नेल्सन पेंट जे तावन साथ स्टार्ट करी सेगमेंट के दोनों को समझ में आ गया सही से एक एक की लेके आनी है। अगर वो नहीं लगती तो वापसी आप नीचे वहां पे रख सकते हैं, वापसी प्लेट में नहीं रखिएगा, आपके लिए कंफ्यूजन हो जाएगी। तो भाई इनके स्टार्ट तक कयो तो हिक भाई ताड़ियों कितने निनन जे लाए और आप मेरे साथ काउंटिंग करेंगे, ठीक है? ठीक है, तो 1 2 3 साथ में करेंगे। तो भाई 1 2 3 एंड गो। हरी आप इनकी मेहनत के लिए तालियां भाई। क्लैप बैक, जबरदस्त। आज देखते हैं कि कौन करता है पहले आजाद। हाय हायला हायला पूरी खोलनी है, पूरी खोलनी है, आजाद करना है, टोटली आजाद करना है। और ये भाई हो गए आजाद। जबरदस्त 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 जबरदस्त। अच्छा आप सामने चले जाएं, आपको ये खोलेंगे। थैंक यू वेरी मच। बहन आप भी बैठ सकती हैं। आई माइक खड़ी चो हरियप 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 हरियप। अच्छा पहले तो भाई से मैं क्वेश्चन करूंगा, आपको कैसा लगा कैद होके? ये पहली मर्तबा मैंने देखा है तो मजा आया। पहली बार जी, मजा आया है। मजा अच्छा आया। वैसे भी तो शादीशुदा बंदा कैद ही होता है पूरी जिंदगी। ये तो बात आपकी सही है मगर बाद में हालात अच्छा सही बात सही है वैसे बात सही वैसे है। बात सही है भाई। अच्छा वैसे आज बीवी से मेहनत करवा के मजा आ रहा है? तकरीबन पहले तो मैं खुद ही करता हूँ, आज इन्होंने खुद की है। अच्छा 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 थोड़ा माइक पे बोले, क्या बोला आपने? मैंने बोला पहले तो मैं ही करता हूँ घर के काम, आज इन्होंने मुझे आजाद कर दिया। अच्छा अच्छा वैसे इनसे ये भी पूछ लेते कि घर के कौन कौन से काम करते हैं? खाना पका लेते हैं। अच्छा और झाड़ू झाड़ू नहीं, झाड़ू पोछा नहीं, नहीं, कपड़े धो लेते हैं, वॉश कर लेते हैं? नहीं नहीं सिर्फ खाना। और बच्चों के पैम्पर चेंज कर लेते हैं? नहीं भाई ये सब करते हैं, यहाँ पे आके नहीं बताते क्यों? नहीं जो काम किया वो बता रहा हूँ मैं आपको। अच्छा 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 खाने में क्या बनाते हैं? अच्छा बिरयानी बना लेते हैं, कौरमा बना लेते हैं। बिरयानी भी बनाते हैं, कौरमा। तो हमारे लिए कब ला रहे हैं बिरयानी? इंशाल्लाह हमने आपको आजाद करवाया, इंशाल्लाह जल्द आएगी आपके अच्छा। पास। जी अच्छा अच्छा भाभी से पूछ लेते हैं इनको कैसा लगा। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम जी भाभी आपको कैसा लगा? मजा आया। कैद जल्दी हो, आजाद जल्दी हो गए। आजाद जल्दी हो गई, लेकिन ये नहीं करना चाह रही थी ना पहले, आजाद है ना, नहीं करना चाह रही थी। हाँ ओके आजाद नहीं करूंगी इनको, फिर रखना दे दी है। क्यूट स्माइल। तो भाई थैंक यू वेरी मच नेल्सन जे तरफा तव्हां ॾे वञे तो गिफ्ट हैम्पर। थैंक यू वेरी मच वंस अगेन। हिननि ॿिन्हिनि जे लाइ हिकु दफ़ो ॿीहर क्लैपिंग थी वञे। वेरी नाइस सेगमेंट, सुठे तरीक़े सां खेॾियो तव्हां। जी ही वठिजो। ऐं हाणे वक़्तु थियो आहे असांजे नेक्स्ट सेगमेंट में, जेको हूंदो आहे कहानी वारो सेगमेंट। इसमें मैं आपको सुनाता हूँ कहानी, आपको सुननी होती है गौर से, क्योंकि मैं करता हूँ क्वेश्चंस और आपको देने होते हैं जवाबात। तो भाई जो सही से कहानी सुनेगा वही जवाब दे सकेगा। इसके हम 5 से 6 सवाल करेंगे अलग अलग लोगों से, सबसे, और जिन्होंने आंसर दिया विल बी द विनर। उनको गिफ्ट हैम्पर्स मिलेंगे ब्लैक कैट के ताउन से। हमारा ये सेगमेंट है खुशबू जो रहे दिन भर साथ, ब्लैक कैट। तो ब्लैक कैट जे ताउन सां स्टार्ट था क्यों कहानी वारो सेगमेंट। त पो रेडी आयो ॿुधण जे लाइ? नॉन वाइस रेडी है? त मां हिते वेही करे तव्हांखे कहानी ॿुधायां। त भाई ही जेका कहानी है, ये जो कहानी है, एक चिंटू होता है। चिंटू कौन होता है? चिंटू होता है जो अपने माँ बाप का लाडला होता है। उसकी हर बर्थडे पे उसके जो पेरेंट्स होते हैं एक ही गिफ्ट लेके देते हैं। वो कौन सा गिफ्ट होता है? वो गिफ्ट होता है, पेरेंट्स बने होते हैं, मदर, फादर एंड अ सन, और उनका बेटा। और उसमें से बहुत अच्छी ट्यून भी है, वेरी नाइस ट्यून।
क्योंकि चिंटू को वो गिफ्ट बहुत पसंद था। उसके पेरेंट्स हर साल चिंटू को वही गिफ्ट देते थे। चिंटू की 18वीं सालगिरह थी और चिंटू के पेरेंट जो है उसे बाहर लेके जाते हैं और रास्ते में उनकी गाड़ी चली जाती है पानी में, दरिया में, क्योंकि सामने बिल्ली का बच्चा आ जाता है। जैसे पानी में गाड़ी चली जाती है, वहां पे जो लोग थे कुछ चले गए जिनको तैरना आता था, उन्होंने चिंटू को बचाया। लेकिन बदकिस्मती से चिंटू के पेरेंट्स पानी में बह गए। उसके बाद जैसे कि चिंटू के पास कुछ भी नहीं था करने के लिए, खाने के लिए, तो उसको जोकर बनना पड़ा। चिंटू बेचारा जोकर बन गया और रास्तों पे जाके लोगों को हंसाता था और उनसे पैसे लेता था। एक दफा क्या हुआ, चिंटू जो है एक बाजार में लोगों को एंटरटेन कर रहा था। वहां पे उसने देखा चिंटू के वही पेरेंट्स आ रहे हैं जो दरिया में बह गए थे। चिंटू जल्दी जल्दी उनकी तरफ जाता है और उनको कहता है मम्मा पापा, लेकिन वो उनको नहीं पहचानते। उनको किसको? चिंटू को नहीं पहचानते, क्योंकि उनकी याददाश्त खो चुकी थी। फिर क्या होता है, चिंटू बहुत रोता है। रोते रोते उसके माइंड में आता है कि मैं वो गिफ्ट निकालूं, क्योंकि वो सारे गिफ्ट थे हर साल एक जैसे उसके पॉकेट में थे। चिंटू ने वो गिफ्ट निकाला। गिफ्ट निकाल के जब वो ट्यून बजाई तो उसी टाइम उनके पेरेंट्स ने जैसे ट्यून सुनी अपने बेटे के पास आ गए, क्योंकि उनकी याददाश्त वापस आ गई। और उसके बाद चिंटू ने अपने पेरेंट्स को हग किया और उनके पेरेंट्स ने भी चिंटू को हग किया। और वंस अगेन चिंटू और उनके पेरेंट्स जो है साथ मिल गए। तो भाई कहानी के लिए क्लैपिंग। ओके, तो कहानी मां तव्हां खे छॾी ॿुधाए। हिन मां तव्हां को कंदम क्वेश्चंस, पर क्वेश्चंस पुछण खां पहिरियों वक़्तु आहे वंस अगेन नंढड़े ब्रेक जो। जी, ब्रेक ते अचणो आहे न? ठीक है, तो वो कहना भी ना है वञणो। जल्दी वञी करे मां वापस अचां तो। स्टोरी कोई भी न भूल, कोई भी नहीं भूलेगा ना स्टोरी। हमारी वैसे आदत है हम ब्रेक में बहुत कंफ्यूज करते हैं डिफरेंट म्यूजिक बजा के। तो देखते हैं भाई आज की जो हमारी ऑडियंस है वो वाकई में एक्टिव है, टैलेंटेड है। तो कहीं भी नहीं जाना, मिलते हैं छोटे ब्रेक के बाद। तो प्रोग्राम का नाला क्या है भाई? हो जमालो। क्लैपिंग। एक दफ़ो ॿीहर तव्हांखे भलीकार चवंदासीं। असांजे प्रोग्राम हो जमालो में जेको सक्सेसफुली रन करे रहियो आहे पंहिंजे SOPs खे फॉलो कंदे। त असांजो जेको सेगमेंट हो स्टोरी वारो, स्टोरी त मां छॾी आहे ॿुधाए। ऐं हाणे फाइनली टाइम अची चुको आहे जॾहिं मां कंदो आहियां सवाल पंहिंजी ऑडियंस खां। त अचां पहिरियों हिन साइड मां। मुंहिंजो पहिरियों सवाल स्टोरी मां आहे। ब्लैक कैट जे ताउन सां चिंटू के जेको उनके पेरेंट्स गिफ्ट दींदा हुआ वो कौन सा गिफ्ट था, क्या था, उसकी क्या स्पेशलिटी थी जो चिंटू को गिफ्ट उनके पेरेंट्स देते थे? अच्छा, कोई ऐसे नहीं बताएगा, जिनसे मैं पूछूंगा वही बताएगा और जो हाथ ऊपर करेंगे I'll ask them। ब्लैक कैट जे तावन सां असांजो ही सेगमेंट आहे। त पहिरियों मां वञा हिन साइड, त जल्दी सां भाई माइक खणी अचो। खुशबू जो रहे दिन भर साथ, ब्लैक कैट जेको जे परफॉर्म न कयो आहे असांजे में अदी करी जो, अदी के जी। वाइट शर्ट जी। अदी मदर फादर सन। वो क्या था मदर फादर सन? सिनरी थी जी, सिनरी गिफ्ट। ओके, दैट वाज अ गिफ्ट। ठीक है भाई, कंसीडर कर लेते हैं वो पेरेंट्स और बच्चे का गिफ्ट होता है जिसमें से अच्छी ट्यून भी बजती है। तो अदी के लिए क्लैपिंग हो जाए। जल्दी से अदी के ब्लैक कैट जो गिफ्ट दई जो। खुशबू जो रहे दिन भर आपके साथ, ब्लैक कैट जे ताउन सां असांजो ही सेगमेंट हली चुको आहे। ऐं हाणे डेफिनेटली मां इन ही साइड ईंदुमि। ॿियो क्वेश्चन हिन कहानी मां इहो आहे त चिंटू जी केड़ी सालगिरह, लास्ट कौन सी सालगिरह थी जब उनका एक्सीडेंट होता है? ओके, त मुखे जे पार्टिसिपेट न कयो आहे, जिन्होंने नहीं किया पार्टिसिपेट, आदि भेण ॾे खणी वञो। जी जी जी। 18वीं
18वीं सालगिरह, राइट आंसर। ब्लैक एट जो गिफ्ट हैम्पर। ट्यों क्वेश्चन, थर्ड क्वेश्चन। जॾहिं चिंटू एंड चिंटू जा पेरेंट्स 18th बर्थडे को जा रहे होते हैं, उनकी गाड़ी दरिया में क्यों जाती है, किस वजह से जाती है? तो भाई आज तो बहुत इंटेलिजेंट ऑडियंस बैठी हुई है हमारे सामने। नंढड़े ने खड़ी वेंजो जी जी। रास्ते में एक बिल्ली ईंदी आहे, बिल्ली ॿार उन ही वजह सां। ओके, बिल्ली का बच्चा जाता है, इस वजह से गिर जाते हैं। राइट आंसर, क्लैपिंग, गुड, वेरी गुड। फोर्थ क्वेश्चन इसी कहानी में से। जब चिंटू के पेरेंट्स बह जाते हैं पानी में बेचारे, तो पेट पालने के लिए चिंटू को क्या करना पड़ता है? जी माइक खणी जो जे पार्टिसिपेट न कयो आहे, जिन्होंने नहीं किया पार्टिसिपेट, जी आदि खड़ी जो जी। जोकर बनता है, वो जोकर बनता है, राइट आंसर। इसका मतलब आज भी बहुत अच्छी ऑडियंस बैठी हुई है। अब मैं लास्ट क्वेश्चन करूंगा इसी कहानी का। वो लास्ट क्वेश्चन ये है कि जब चिंटू को उसके पेरेंट्स नहीं पहचानते, तो चिंटू ऐसा क्या करता है? वो क्या करता है ऐसा? मैं कौन से साइड से पूछूं? कंफ्यूज्ड। जिन्होंने पार्टिसिपेट नहीं किया, हमारे भाई भी बैठे हुए हैं ऊपर जिन्होंने पार्टिसिपेट नहीं किया, मैं उनसे पूछूंगा। जी अधेरे खड़ी वनो, ब्राउन शर्ट मथे अंकल ने। जी अंकल। वो जेब से अपनी वो निकालता है गिफ्ट, उसकी म्यूजिकल टून में। क्या सवाल क्या पूछा आपने? मैंने सवाल क्या पूछा और आपने हाथ ऐसे ही ऊपर कर लिया। अच्छा, मेरा सवाल था अंकल के लास्ट में जब चिंटू को उसके पेरेंट्स नहीं पहचानते, तो वो ऐसा क्या करता है कि पहचान लेते हैं? वो जो उसको हर साल गिफ्ट मिलता है, वो अपने पॉकेट से निकालता है, उनके सामने रखता है, वो उसी टून बजाता है। वेरी गुड, वेरी गुड, वेरी गुड, वेरी गुड। तो भाई अॼु त काफ़ी इंटेलिजेंट असां वटि ऑडियंस वेठी आहे। 5 सवालनि जा बिल्कुलु सही जवाब ॾिना आहे, सभिनि जा हथ मथे ही हुआ। तो ही असांजो ब्लैक एट जे ताउन सां सेगमेंट जेको थी चुको आहे कंप्लीट। ऐं हाणे असां वधंदासीं पंहिंजे नेक्स्ट सेगमेंट की तरफ, जेको आहे पट्टिन वारो, जिसमें हम बांधते हैं आंखों पे पट्टियां और आपको ढूंढना होता है गिफ्ट हैम्पर। उसके लिए हम अपने भाइयों को दावत नहीं बल्कि सिलेक्ट करूंगा मैं। केर केर पार्टिसिपेट तो करण चाहे असांजे भावरन मां, अदन मां। तहां अची चुका अंकल, आप नहीं आए? आ जाए, आ जाए, आ जाए, आ जाए, आ जाए, आ जाए। हिन साइड कोई भी दो ना है जी। आप आए हैं किसी सेगमेंट में? नहीं आए? आ जाए। ओके, तो भाई असांजा कंटेस्टेंट अची चुका आहिनि। ऐं ही असांजो सेगमेंट आहे नेल्सन जे तरफा, नेल्सन पेंट जे ताउन सां असांजो ही सेगमेंट आहे। नेल्सन चवे थो त यही तो रंग है जिंदगी का। तो तव्हांखे भी पंहिंजी ज़िंदगी में रंग वधाइणा आहिनि, त नेल्सन पेंट्स जो इस्तेमाल कयो पंहिंजे घर, पंहिंजूं बिल्डिंग्स, ऑफिसेस, स्कूल्स में नेल्सन पेंट्स जो इस्तेमाल कयो। छो जो यही तो रंग है जिंदगी का। असां वटि कंटेस्टेंट्स अची चुका आहिनि। जल्दी से भाई बांध ले, हरी अप। ऐं हिन गिफ्ट्स खे असां रखंदासीं हेठि। हिन खे था रखूं, ओके, बल्कि हिन खे था रखूं। जैसा ही तव्हां पटियूं ॿधो, ही नेल्सन जो गिफ्ट हैम्पर अची वियो आहे फ्लोर ते। ऐं ही असांजा अंकल जेके आहिनि जी, हिन गिफ्ट हैम्पर खे मां रखां थो हिते। अगर चीटिंग नहीं करनी, अगर फेस को ऊपर करेंगे हमें पता लग जाता है कि आप चीटिंग कर रहे हो। आपको भी नजर नहीं आ रहा? अंकल ये कितने अंकल? अंकल कितने अंकल? अंकल ये 3 है ना? अंकल 3 है ना? 3। अच्छा, आप बताएं अंकल ये कितने हैं? ये 2 है ना? नजर नहीं आ रहा।
ओके, आपको नजर नहीं आ रहा, मैं आपको परफेक्ट जगह पे तो खड़ा करूं ना अंकल, बिल्कुल परफेक्ट जगह पे आपको मैं खड़ा करूं। उसके बाद हम स्टार्ट करते हैं ये सेगमेंट जेको आहे नेल्सन पैंट जे ताउन सा। यही तो रंग है जिंदगी का, ऐं ही भी जिंदगी जा रंग ही आहिनि। नंढन नंढन लम्हन के एंजॉय करण घुर्जे ऐं असांजे केटीएन जो फ्लोर इहो मौक़ो ॾींदो आहे असांजी ऑडियंस खे त हिते अची पंहिंजी नंढी नंढी मेमोरीज के एंजॉय कन। ही नेल्सन पेन्स जो गिफ्ट अची चुको है, आपको क्या करना है, उस गिफ्ट को ढूंढना है और जिसके हाथ में आ जाएगा गिफ्ट विल बी द विनर फॉर दिस सेगमेंट जेको है नेल्सन पेंट जे तरफा। त हिन के सां स्टार्ट था कयूं पंहिंजे सेगमेंट के, ऐं तव्हांजी ताड़ियुनि सां असां हिन सेगमेंट के स्टार्ट कंदासीं। थोरो हिननि खे बि सपोर्ट कयो, हिननि खे ज़रूरत है तव्हांजी सपोर्ट जी। जीअं ताड़ी वॼंदियूं ही चार्ज थींदा वेंदा, त थोरो चार्ज करे वठो भाउ, ताड़ी वॼाए करे ऐं गॾिजी करे असां काउंट कंदासीं। तव्हां मां ऐं तव्हां मिलजी काउंट कंदासीं 1 2 3 एंड गो। जी वेरी गुड भाई, तालियां 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 तालियां, इनकी मेहनत के लिए तालियां, कोशिश के लिए तालियां, एफर्ट के लिए तालियां, मेहनत उनके लिए ताड़ियों। जी वेरी गुड, पैसों पर नहीं करना अंकल जी, वेरी गुड, बहुत अच्छे तरीके से मॉडलिंग कर रहे हैं, बहुत अच्छे तरीके से रैंप वॉक कर रहे हैं। गुड गुड जी, वाह वाह जी, मजे में जी। नेल्सन पेंट्स जी, यही तो रंग है जिंदगी का जी, ये आ गया यहाँ पे जी। वेरी गुड अंकल जी, डाडो मजो तो अच्छे जी, व्हाट अ नाइस मॉडलिंग जी। थोड़ी तो क्लैपिंग हो जाए इनकी एफर्ट के लिए जी। ओके जबरदस्त जी, वाह वाह जी, माशाल्लाह अंकल। अंकल थोड़ा साइड जाए भाई, थोड़ा ध्यान रखें, थोड़ा ख्याल रखें। और ये फाइनल पोजीशन है, फाइनल पोजीशन जो ढूंढ लेगा वही हो जाएगा विनर। मैं तो भाई थक गया जी, मैं तो थक गया। ओ भाई नहीं जी, ये क्या हो गया जी। हाँ अंकल, अगर आप नहीं देख सकते इसका मतलब ये नहीं हम भी नहीं देख सकते। अच्छा हिनन जी भी पटी लाया जो। एक मिनट आ जाए अंकल, आ जाए। माइक खड़ी जो, माइक जी अंकल यहाँ पे खड़े हो जाए, यहाँ पे जी। अंकल कैसा लगा? बहुत अच्छा लगा क्योंकि आपने विन किया ना, इसलिए अच्छा लगा। उनसे पूछ लेते भाई, मतलब देखा अच्छा तो दोनों को चक्कर आ रहे थे, मगर ये है कि पकड़ा दोनों नहीं है। एंजॉय किया, मजा आया, हाथ दोनों ने लगाया, मजा आया, बेहतरीन मजा आया। तो भाई इस खुशी में भाई को भी नेल्सन का गिफ्ट हैम्पर दे दें, और जिन्होंने विन किया इनको ब्लैंकेट का गिफ्ट हैम्पर भी दे दें। उम्मीद है कि आपने भी एंजॉय किया, तमाम भी एंजॉय कयो हूंदो। न कयो छा एंजॉय, न कयो छा, कयो बिल्कुल एंजॉय कयो। जबरदस्त जी, असांजो ही सेगमेंट भी थी चुको है खत्म। हाणे असां स्टार्ट कंदासीं पंहिंजो नेक्स्ट सेगमेंट, जंहिंमें असांजूं अदियूं काफ़ी इंटरेस्ट रखंदियूं आहिनि। उहो सेगमेंट आहे म्यूजिकल चेयर जो। तो केर तो जे म्यूजिकल चेयर जे लाइ? म्यूजिकल चेयर हमारी बहनों के लिए म्यूजिकल चेयर रिलायंस पेंट्स जे तरफा असांजो ही सेगमेंट थे तो स्टार्ट। रिलायंस पेंट्स मेक्स योर लाइफ कलरफुल, तवाजी जिंदगी के कलरफुल तो करे रिलायंस पेंट्स। असांजू चेयर्स भी लगन तो जेस ताईं मां कया पंहिंजी अदिन के सिलेक्ट, त कोशिश कयो उहे हथ मथे कन जे पार्टिसिपेट न कयो आहे, जिन्होंने पार्टिसिपेट नहीं किया। जी अदी आप आ जाए जी, आए अदी तमाम बेची वञो जी। कम 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 इन साइड जी। अदी तव्हां जो वाइट जी, अदी तव्हां जो यस। अना करीबी इन साइड जो नहीं आया, आप आइए, नहीं आई आ जाए। अना रिलायंस पेंट की तरफा ही सेगमेंट आए that makes your life colorful,
न ही नंडड़ी है, बस यहाँ से और कोई नहीं आना चाहता, कोई भी नहीं आना चाहता। जी आप आए बहन जी, आ जाए। असां वटि हिन टाइम अॼु केतिरियूं थियूं आहिनि 1 2 3 4 5 असांजी एक्सप्रेस ठही वेंदी न। अॼु असांजी रिलायंस एक्सप्रेस 1 2 3 4 5 ऐं असां वटि आदियूं आहिनि 1 2 3 4 5 6। अगरि कोई पार्टिसिपेट जीअं थी तव्हां बि अची वञो। अचो 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 अचो। ठीकु आहे त पोइ भई ट्रेन रेडी आहे ऐं हिन सेगमेंट खे स्टार्ट कंदी आहे इंजन। ऐं जेका हूंदी आहे इंजन ही तव्हांजे साम्हूं बीठी आहे, ही आहे इंजन। रिलायंस पेंट जे ताउन सां रिलायंस एक्सप्रेस सेगमेंट थियण वारो आहे, स्टार्ट थियण वारो छा बल्कि थी वियो आहे स्टार्ट। ॾिसंदासीं त कहिड़ी असांजी अॼु ख़ुशनसीब आहे जेका विन कंदी हिन सेगमेंट खे। त भई गॾिजी करे वरी काउंट डाउन कंदासीं। 1 2 3 and go। आ जाए भाई मैं इंजन से आगे नहीं जाते, इंजन से आगे नहीं जाते भाई। रिलायंस एक्सप्रेस, रिलायंस एक्सप्रेस, रिलायंस एक्सप्रेस, रिलायंस एक्सप्रेस, रिलायंस एक्सप्रेस। ओके भाई ओ भाई तो थैंक यू वेरी मच। आप बैठ जाएं। असां वटि 4 अदियूं आहिनि। अॼु जेका असांजी रिलायंस एक्सप्रेस आहे इहा कराची खां निकिती आहे। पहिरियों त कराची खां कराची हुई, पहिरियों त स्टेशन एतिरियूं स्टेशन्स आहिनि, पर हाणे लांडी खां निकिरे थी वेंदी कोटरी स्टेशन। छो जो कल्ह त कोटरी स्टेशन ते एक्सप्रेस असांजी न बीठी हुई। अॼु जेका रिलायंस एक्सप्रेस आहे उन कोटरी वारनि खे बि मौक़ो ॾिनो आहे, रिलायंस वारनि, तो होते अची करे हू भी गिफ्ट हैम्पर्स विन करे सघनि था। रिलायंस मेक्स योर लाइफ कलरफुल। तो भाई ही रिलायंस जी एक्सप्रेस स्टार्ट थी थे ऐं कोटड़ी वञण। रिलायंस पेंस, रिलायंस पेंस, क्लैपिंग भाई, बहनों के लिए क्लैपिंग। ये जा रही है कोटरी भाई, कोटरी 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 कोटरी। ओ मेरे साथ आप नहीं करेंगे, करें? ओ अच्छा अभी भी आवाज नहीं आ रही, साथ में मिलके बोलेंगे ओ। तो जो भी निकलेगा साथ में मिलके ओ बोलेंगे। तो हाणे कोटरी खां ही एक्सप्रेस जेका रिलायंस एक्सप्रेस इहा वेंदी सेवण जी तरफ़। छो जो असां पंहिंजी सिंध जा सभु शहर कवर कंदासीं। अहिड़ो को शहर कोन छॾंदासीं जिते असांजी एक्सप्रेस कोन वेंदी होज मालो जी। त ही रिलायंस जी एक्सप्रेस वञे थी हाणे सेवण जी तरफ़। त सेवण वारो ॾिसूं था तव्हांजे शहर में केरु एलिमिनेट थिए थो। 1 2 2.5 पौणा 3 3 and go। Reliance Pens makes your life colorful. Reliance Express, Reliance Express। चीटिंग नहीं करनी। अच्छा 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 यहाँ पे एक्सीडेंट हुआ है, जल्दी से माइक लेके आए, माइक खणी हरी अप हरी अप हरी अप। हेना थियो है एक्सीडेंट, पूछूं था त केर कंहिंखे लॻो आहे? जी क्या हुआ? जी बैठ गई, यही हुआ है। अच्छा आपको क्या लगता है, आप सही बैठी है या सही बैठी है? मैं सही बैठी हूँ। अच्छा इनको दीजिएगा कुर्सी टेढ़िए, मैं पहले ठीक है ना, पहले तो ये बताएं। नहीं हाँ मैं ठीक कैल्सी वेल्सी लेके आए? चेयर घूमी थी ना इसलिए मैं पहले बैठी हूँ ना। अच्छा तो भाई आपको क्या लगता है कौन कौन सही बैठी है इनमें से? छातो लगे दोबारा करवा ले। बच्ची बैठी है पहले, ठीक है भाई बच्ची बैठी हुई है। ऑडियंस के लिए बहन जी आप बैठ सकती हैं, थैंक यू वेरी मच। असांजी जेका हाणे रिलायंस पेंट्स जी जेका एक्सप्रेस आहे, रिलायंस एक्सप्रेस आहे, हाणे सेवण खां निकिरी वेंदी लाड़काणे जी तरफ़। दादू मोकिलियोसि, उहे जेको आहे त माइंड कंदा दादू वारा। न बाबा दादू वारो माइंड न कजो, तव्हांजे शहर था अचूं असां। त रिलायंस एक्सप्रेस वञे थी दादू जी तरफ़। दादू जंहिंमें चवंदा आहिनि त जादू आहे, ऐं वाकई में दादू में जादू आहे। छो जो दादू जा माण्हू ई अहिड़ा आहिनि मोहबत ॾियण वारा, इन जे करे दादूअ में आहे जादू। त रिलायंस
पेंट्स ऐं रिलायंस एक्सप्रेस निकिरे थी दादू जे लाइ 1 2 3 एंड गो रिलायंस एक्सप्रेस ओ थैंक यू बैठ सकती है ऐं हाणे दादू खां निकिरी अॼु जेको फाइनल असांजो थींदो उहो थींदो लाड़काणे शहर में ऐं हाणे असांजी ही रिलायंस एक्सप्रेस निकिरंदी दादूअ खां सॉरी ऐं वेंदी लाड़काणे जे तरफ़ त लाड़काणे वारो अॼु तव्हांजे शहर में असां कंदासीं सेलिब्रेशन हिन एक्सप्रेस जी अॼु लाड़काणे वारनि झंडियूं लॻाए रखियूं आहिनि स्टेशन ते त तयार आहियो अॼु असां पंहिंजी ऑडियंस खां न पुछियो आहे ठीकु आहे पहिरियों मां पुछी वठां आदि हिन साइड अचो तव्हां जी आप इसी साइड यहीं पे खड़ी रहे त पहिरियों असांजी ऑडियंस ॿुधाईंदी ॾिसूं था त ऑडियंस हिननि ॿिन्हिनि मां कंहिंखे सपोर्ट थी करे त कंहिंखे लॻे थो किसको लगता है कि हमारी ये बहन विन करेंगी अच्छा और किनको लग रहा है कि हमारी ये बहन विन करेंगी तो मेरे ख्याल में आपके लिए ज्यादा तालियां बज रही हैं आपको सपोर्ट किया जा रहा है और माइक 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 भैया आपको ऑडियंस तो सपोर्ट नहीं कर रही कोई बात नहीं जी कोई बात नहीं आपको लगता है विन कर लेंगी जी कर लूंगी कर लेंगी विन जी जी भाई स्ट्रॉन्ग वुमेन मैं आपके साथ हूं ना हमारी पूरी टीम आपके साथ है हो जमालो की सो डोंट वरी कुछ नहीं होने वाला आप ही जीतेंगी तो दोनों के लिए तालियां हो जाए क्योंकि फाइनल हो जा रहा है हिन एक्सप्रेस जो फाइनल थियण वारो आहे काउंटडाउन ॾींदुमि लाड़काणे जी तरफ़ रवानो थी थिए असांजी रिलायंस एक्सप्रेस त पोइ भई 1 त पोइ भई 2 त पोइ भई 3 गो रिलायंस एक्सप्रेस बस लाड़काणे पुजण ई वारी आहे लाड़काणो रिलायंस एक्सप्रेस नेक्स्ट लाइफ कलरफुल एक्सप्रेस और वही जिनको ऑडियंस ने कहा वही जीत गए हैं थैंक यू वेरी मच आई रिलायंस जो दी खे ॾिजो गिफ्ट थैंक यू वेरी मच ऐं हिते असांजो ही सेगमेंट बि थी वियो ख़तम उम्मीद थो कयां त असांजा जेके सेगमेंट्स हुआ उहे तव्हांखे पसंदि आया हूंदा ऐं लास्ट नॉट द लीस्ट ही गिफ्ट्स असांजी ऑडियंस जे लाइ आहिनि पर जॾहिं मां अचां सही सां सभिनि खे वेहणो आहे न त ठीकु आहे त सभ खां पहिरियों मां खणा थो नेल्सन जा गिफ्ट हैम्पर्स नेल्सन यही तो रंग है जिंदगी का बैठ जाए सब अपनी जगह पे बैठेंगे अगर ओके मुझे पता है जिनको नहीं मिला जिनको नहीं मिला नेल्सन यही तो रंग है जिंदगी का नेल्सन यही तो रंग है अरे वेरी नाइस ये आपके लिए वेरी नाइस ये आप देख सकते हैं ये इन बच्चों की मोहब्बतें थैंक यू वेरी मच थैंक यू और ये हम अपनी ऑफिस में लगाने वाले हैं आपके लिए भी ये थैंक यू वेरी मच और पता नहीं कहां से इतनी अच्छी पिक्स ये लेके आए हैं वंस अगेन थैंक यू वेरी मच और ये सारी पिक्चर्स लगेंगी हमारे ऑफिस में अरे ये भी लेके आए हैं इनको मैंने पहले गिफ्ट दे दिया है अच्छा वेलकम टू पाकिस्तान जिंदाबाद हो जमालो KTN नंबर 1 बेस्ट शो इसके लिए क्लैपिंग बनती है भाई वेरी नाइस छोटा सा बच्चा लेके आए थैंक यू नेल्सन यही तो रंग है जिंदगी का जिनको गिफ्ट्स नहीं मिले अभी मैंने आपको दिया है अभी जी नहीं अभी ओके जी ओके यही तो रंग है जिंदगी का यहाँ पे नहीं अपनी जगह पे ओ वेरी क्यूट ओके तो भाई रिलायंस पेन्स
makes your life colorful. Reliance Pens makes your life colorful. ऐं होजमालो बि तव्हांजी ज़िंदगियुनि खे रंगीन बणाईंदो आहे, छो जो होजमालो वटि आहे रिलायंस पेन्स। जी जंहिंखे नाहे मिलियो गिफ्ट जी अम्मा, ये अम्मा के लिए अम्मा, थैंक यू जी। माँ ये आपके लिए, थैंक यू। और जिनको नहीं मिला, थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू। इस साइड आते हैं, रिलायंस पेन्स मेक्स योर लाइफ कलरफुल। होजमालो बि तव्हांजी ज़िंदगी खे कलरफुल बणाईंदो आहे जी। ओके, रिलायंस पेन्स मेक्स योर लाइफ कलरफुल। रिलायंस पेन्स मेक्स योर लाइफ कलरफुल। जिनको नहीं मिला, ये आपके लिए और ये आपके लिए, थैंक यू। और ये है इस बच्चे के लिए, छोटे बच्चे के लिए। ओके, और आपके हस्बैंड को मिला है, मुझे याद है। और मैं कोशिश करता हूँ कि छोटे छोटे बच्चे जो नन्हे मुन्ने से होते, बच्चों को, और मुझे पता है बच्चों पे कोई एतराज नहीं कर सकता कि बच्चों को क्यों दे रहे हैं गिफ्ट। रिलायंस पेंट्स मेक्स योर लाइफ कलरफुल। वंस अगेन देयर, रिलायंस पेंट्स मेक्स योर लाइफ कलरफुल। एंड ही गिफ्ट वेंदी जंहिंखे न मिलियो आहे गिफ्ट, जिनको नहीं मिला, आपको ये आपके लिए दी। और जी रिलायंस पेन्स मेक्स योर लाइफ कलरफुल। नहीं, यहाँ पे नहीं आना, यहाँ पे नहीं आना, यहाँ पे नहीं आना। जिनको नहीं मिला, जिनको जी ये आपके लिए, तो भाई रिलायंस पेंट्स जा बिग गिफ्ट मिली चुका आहिन। असांजे ऑडियंस और मेरे जो असिस्टेंट है, इनको संभाल के मेरी ऑफिस में रखें ताकि हम अपनी ऑफिस को सजा सकें। इतनी मोहब्बतें हमें मिल रही हैं, इन मोहब्बतों को जो है भाई दिल में रखना चाहिए और सजा के रखना चाहिए। उम्मीद तो क्या था जो प्रोग्राम भी तव्हांखे पसंदि आयो हूंदो। ऐं कंटिन्यू कयो ॾिसंदा रहो असांजो होजमालो, छो जो नेक्स्ट वीक अञा खोड़ सारा सरप्राइज़िस आहिनि तव्हांजे लाइ। त पोइ होजमालो खे कंटिन्यूसली ॾिसणो आहे, केॾा बि न वञणो आहे। ऐं हेॾा जेकी असांजी ऑडियंस बैठी है, वी वांट टू थैंक यू वेरी मच। आप पार्ट बने हमारे होजमालो का, क्योंकि आपके बिना कभी भी हमारा शो नहीं हो सकता। ऐसा कोशिश कई से SOPs के फॉलो करे पंहिंजे प्रोग्राम के हलायूं। ऐं तकरीबन असांजी कोशिशूं जेके आहिनि उन्हनि रंग लाथो। SOPs के फॉलो कंदे असां पंहिंजो सक्सेसफुल प्रोग्राम कयो। वरी मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीक, जुमो छंछर आचर 9 खां 12 KTN ते होजमालो। त पोइ भाई पंहिंजो जो ख्याल रखिजो। प्रोग्राम जो नालो छा आहे? होजमालो।